सब खां पहिरियों चाही दोस्त पाण सब्र जी अहमियत के बयान करियूं। छा चवण चाहींदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जो मौज़ू भी इंतहाई अहम मौज़ू आहे। हमेशा जियां अवां जेके भी टॉपिक रखदा हुयो उहे मुआशिरे सां लाॻापियल मुआमिलात ते ऐं कोशिश कई वेंदी आहे त क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में पाण ॻाल्हाइजे ऐं जीअं उम्मत मुस्लिमा उन मां को फ़ाइदो हासिल करे। अॼु जो मौज़ू भी इंतहाई अहम आहे, सब्र ऐं शुक्र। जेका चीज़ आहिस्ता आहिस्ता असांजे मुसलमाननि मां ख़त्म थींदी वञे पई ऐं जिनजो ज़िक्र रब तबारक व तआला पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फुरक़ान हमीद में आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अहादीस मुबारका में मौजूद आहे। क़ुरान सिर्फ इबादतुनि जो किताब कोन्हे को, बल्कि क़ुरान मजीद फुरक़ान हमीद दस्तूर जिंदगी मंशूर हयात आहे। जिंदगी सां वाबस्ता लाॻापियल सब मुआमिलात क़ुरान मजीद फुरक़ान हमीद में मौजूद आहिनि। इंसान जो अक़ीदो हुजे, मुआशरी जिंदगी हुजे या जेकी भी मुआमिलात आहिनि जिंदगी सां वाबस्ता, उहे सब जो सब क़ुरान मजीद फुरक़ान हमीद में मौजूद आहिनि। ऐं क़ुरान करीम फुरक़ान हमीद जी हिकिड़ी आयत, हिकिड़ो लफ़्ज़ भी जेकॾहिं जिंदगी जे मुतअल्लिक़ आयल आहे त उहो भी असांजे लाइ राह हिदायत आहे। जिंदगी बेहतरीन गुज़ारण जो हुकुम आहे, पर जंहिं चीज़ जो बार बार ज़िक्र हुजे उन चीज़ जी, उन ॻाल्हि मां अहमियत जी ख़बर पवंदी आहे त हिन चीज़ जी केतिरी ज़रूरत ऐं सख़्त अहमियत आहे। सब्र जे मुतालिक रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फुरक़ान हमीद में 100 खां वधीक मर्तबा ज़िक्र कयो आहे। ऐं मौलाए कायनात हज़रत मौलाए अली मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे फरामीन जे मुताबिक आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो 500 खां वधीक हदीसूं अहिड़ियूं आहिनि जिन में सब्र जो हुकुम मिलियल आहे। इन मां अंदाज़ो लगायो त सब्र जी केतिरी अहमियत आहे। रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फुरक़ान हमीद में फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्र वस्सलाति इन्नल्लाह मअस साबिरीन। ए ईमान वारो, अल्लाह खां मदद वठो सब्र ऐं निमाज़ सां, बेशक अल्लाह सब्र करण वारनि सां गॾु आहे।